वक़ाल अलैहि सलातु वस्सलाम मन अहब्बल हसन वल हुसैन व अहब्ब अबाहुमा कान मई फिल जन्नति यौमल क़ियामा व सदक रसूलुहु नबियुस सादिकुल अमीन। सब सादी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तयम्मुम खाकी से होवे लहू से गुस्ले सईद हो लबे दरिया पियासों की शहादत हो तो ऐसी हो। जी कदर जी वकार मुझा मोहतरम सामीन हजरत साईं उस्ताद अब्दुल रज़्ज़ाक़ उद्दीन साहब जी अल्लाह सी मेहनत कबूल फरमाए। उनजे बचड़न जी खानदान जी गोठ वारन जी मर्दन औरतुन जी मेहनत ताउन अहल बैत इज़ाम जी मोहब्बत में ही प्रोग्राम हर साल थींदो रहंदो आहे। अहल बैत इज़ाम जी मोहब्बत अल्लाह पाण कुरान में हुकुम ॾेई सोने मोहम्मद के बुधायो आहे। अल्लाह सही पाण चयो आहे पंहिंजे हबीब खे। रब सही पंहिंजे हबीब खे पाण फरमायो कुल्ला असलुकुम अलैहि अजरा। रब सही फरमायो ए मुंहिंजा सुणा हबीब पंहिंजी उम्मत के चओ ला असलुकुम अलैहि अजरा। मां मोहम्मद तव्हां के रब जो कुरान अची ॾिनो आहे। मां अल्लाह जे तरफ़ कोई एॾी वॾी नेमत तव्हां के हवाले कई आहे। खैर कसीर सभिनी नेमतुल मां वॾी में वॾी नेमत रब जो कुरान मां वटि पहुचायो जैसा दुनिया आखिरत जी भलाई जो मामलो आहे। जेको हिदायत बणजी आयो आहे रहमत बणजी आयो आहे बरकत जो खदीनो बणजी आयो आहे रूह जे तस्कीन जो सबब बणजी आयो आहे मुआशरती जिंदगी जे लाइ सुकून जो सबब बणजी आयो आहे। सुबुह शाम ॾींहुं राति क़ुरान मजीद तूं असांजी रहनुमाई करण वारो आहे। अल्लाह सही फरमायो मुंहिंजा सुहिणा नबी उम्मत के चओ एॾी वॾी शइ तव्हां खे ॾिनी आहे। ला असलुकुम अलैहि अजरा। पंहिंजी उम्मत के चओ त इन अदीम नेमत ते मां तव्हां को मज़दूरी न पियो घुरां इल्लल मवद्दत फिल कुर्बा। अल्लाह ने फरमायो ए मुंहिंजा सुणा चवेन त मोहम्मद इहा शइ चाहियां थो त मुंहिंजे बचड़नि मुंहिंजे खानदान सां मोहब्बत कयो। अल्लाह अकबर केर न नबी साईं जे बचड़नि शहज़ादनि सां मोहब्बत कंदो। हज़रत उमर साईं जॾहिं ईरान फतह कयो शहर बनो रज़ी अल्लाह अन्हा यज़्द जद जी न्याणी हुई पाण भी शहज़ादी हुई
गनीमत में पहुतिया। अल्लाहु अकबर। सब साहबा हैरान थी विया चया शहजादी कंहिंखे मिलदी। सब साहबा सोचन पिया सुने उमर साईं फरमायो शहजादी आ इन जे लाइ मां मुंतखब भी शहजादे के कंदुसि। सब हैरान थी विया इन वक्त मदीने में शहजादो केरा। सब परेशान थी विया त हिन धरती ते शहजादो केरा जेको सुने उमर साईं जे नज़रुनि में सब को वधीक अज़मत शान वारो आहे। हजरत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु मानवी सोने उमर साईं जो फर्जंद भी होयो। हजरत उमर साईं पंहिंजी सोनी ज़बान सां फरमायो यज़्द जर्ज जी न्याणी शहजादी शहरबानो शहजादे सोने हुसैन जे हवाले कंदो। नारे तकबीर। शाने उमर बिन खत्ताब, शाने इमाम हुसैन, शुहदाए करबला। हालांकि हजरत अब्दुल्ला बिन उमर सुने उमर साईं जो पुत्र आई अज़दुहुम फी सहाबती अब्दुल्ला इब्न उमर सबनी सहाबा में वडो इबादत गुजार जे जिंदगी जो अक्सर सो मस्जिद में गुजारियो वो हजरत अब्दुल्ला बिन उमर तव। पर सुने उमर साईं जन फजीलत सुने हुसैन के दिया फरमायो से पुत्र तुझो वजीफो भी सुने हुसैन को मां घट रखंदुसि। मता तोखे दिल में हसरत हुजे त मां सुने हुसैन को वधीक शान वारो हाँ। पुत्र सुने हुसैन जड़ो अबो तड़े घर सुने हुसैन जी अम्मा जड़ी पंहिंजी अम्मा तड़े घर सुने हुसैन जे मासिन जड़ी पंहिंजी मासी तड़े घर। अल्लाहु अकबर। सुने उमर फरमायो से हे मुंहिंजा बच्चा अब्दुल्ला सुने हुसैन जी नानी जड़ो पंहिंजो नानो ॾे घर। अल्लाहु अकबर। चुमंदा साहबा सुने हुसैन साईं खे केर न सुने हुसैन सां मोहब्बत कंदो जंहिंजे लाइ नबी साईं फरमायो हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन। हुसैन मां मोहम्मद मां थव मां मोहम्मद हुसैन मां अहब्बल्लाहु मन युहिब्बु हुसैना। जेको मुंहिंजे हुसैन सां मोहब्बत कंदो खुदा भी उन सां मोहब्बत कंदो। सुने नबी के ॾाढो प्यारो सुन हुसैन। एक मर्तबे नबी साईं मस्जिद नबी में खुतबो ॾियंदा। अबू दाऊद शरीफ में हदीसा साहबी दो फरमाए बिन्हिनि खे ॻाढ़ा कपड़ा पातल हुया नंढड़ा गुलाब जा गुल अचन प्यार किरन प्यार अचन पिया। अल्लाहु अकबर। मुंहिंजा साईं खुतबो पिया पढ़नि जिए जो बचड़न की किरण दे ॾिठो नबी साईं खुतबो हद में छॾियो ॿिन्ही बचड़न ॾे आया ने सीने सां लगाए हिकड़े के खबे पासे खां ॿिए के सजे खां बीहारे करे अल्लाहु अकबर ही लफ्ज़ चवण लगा ने सदक़ल्लाहु रब सच चयो आहे इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना। अमाल ऐं औलाद में आज़माइश आई। बई बचड़ा किरण पिया मां मोहम्मद को किरण बर्दाश्त न थियो आहे। खुतबो अदमी छॾे ॾिनुसि नबी साईं ही भी लफ्ज़ चया अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा। ए मुंहिंजा अल्लाह मां मोहम्मद के ॾाढा प्यारा थी फअहिब्बुहुमा। ए मुंहिंजा रब तूं भी उन्हनि खे प्यारो रख फअहिब्ब मन युहिब्बुहुमा। ए मुंहिंजा अल्लाह जेको इन धरती ते मुंहिंजो उम्मती उम्मताणी सोने हसन हुसैन सां मोहब्बत करे उन्हनि खे भी तूं प्यारो रख। केर न सोने हसन हुसैन सां मोहब्बत कंदो हर एक जी दिल चाहींदी आहे त नबी साईं सां जन्नत में गॾु हुजऊं। आले रसूल सां मोहब्बत नबी साईं सां जन्नत में गॾु रहण जो सबब अथव।
हबीबन करीमन फरमायो मन अहब्बल हसन वल हुसैन जेको मुझे हसन हुसैन सा मोहब्बत कंदो व अहब्ब अब्बाहुमा जेको ने जे अबे अली ऐं खातून जन्नत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा जे नबी से फरमायो जेको ने जे अम्मने अबे से भी प्यार मोहब्बत कंदो नबी से फरमायो कान मई फिल जन्नती यौमल क़ियामा वो भी क़यामत जड़ी जन्नत में मां मोहम्मद सा गडो अल्लाहु अकबर आले रसूल सा मोहब्बत करण वारो रब को दुआए अल्लाह सही तवा सा सभिनी के अहल बैत दाम जो सच्चो आशिक हुन जो नक्शे कदम अपनाइण वारो बणाए अल्लाहु अकबर सब्र सिखड़ो थी इन बचड़न का सिखो हजरत हसन रज़ी अल्लाह नो कूफे में हिकड़ी जगह ते खादिम सा गॾु वेठो कूफी शख्स आयो हजरत हसन रज़ी अल्लाह नो के पीउ ते घट वध ॻाल्हाइण लॻो सोने मुर्शिद अली के घट वध ॻाल्हाइण लॻो एॾो ॻाल्हाए जो ॻाल्हाए थकिजी पियो आ पर सोनो हसन सब्र कंदे कोन थकियो अल्लाहु अकबर जी जो न ॻाल्हाए थकिजी पियो समझई तो को मुखे जवाब मिलंदो पर हुन नाने नबीअ का सोने हसन सब्र सिखियो हो कुरान में सब्र सिखियो हो अल्लाह ने फरमाए तो वस्बिर वमा सब्रुका इल्ला बिल्लाह सब्र कर मुझा सोना नबी तुझो सब्र मा अल्लाह जी रजा खातिर अल्लाह ने फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुस्बिरू वसाबिरू वराबितू वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ्लिहून अल्लाह ने फरमायो सब्र क्यों बेन की भी सब्र अला चाहो ती जगह ते फरमाई वस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह सब्र नमाज के जरिए मदद करो जगह ते फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन रब फरमायो सब्र वारन सां गॾु सोने हसन सब्र न छॾियो ॻाल्हाईंदो रहियो सोने हसन को जवाब कोन ॾिनोसि ऐं सुहिणे नमूने सां अञा वर्ताव कयूं खादिम खे चयो यार जल्दी करे हिन खे बुख लगी आ मानी भी खणी अचेसि लगे तो ही ज़रूरतमंद आ हिन जे लाइ कुछ ॾोकड़ भी खणी अच मानी ॾोकड़ मिलिया हुन शख्स जे अखियुनि मां नीर वहण शुरू थी विया ज़ारो कंदा रोइण लॻो ॾाढो रुनो आ इमाम हसन रज़ी अल्लाह अन्हु फरमायो तो रोइण जो सबब कहिड़ो आ चई साईं तव्हांजी इज्जत शान घटाइण जे लाइ मां न ॻाल्हायो आ बाक़ी छो ॻाल्हाई चई आज़माइण जे लाइ ॻाल्हायोसि तुंहिंजो अबो भी साबिरीन हुयो तुंहिंजो नानो भी साबिरीन हो मां चयो ॾिसां सोणो हसन साबिरीन आहे कनन पर रब जी ज़ात जो कसम आई जीअं तुंहिंजो नानो सब्र वारो तीअं तू हुनजो बचड़ो भी सब्र वारो अल्लाहु अकबर अहल बैत सां इश्क चढ़े मञाए जो जो नक्शे कदम अपनाए ना असांजे पाड़े में गरीब ऐं ज़रूरतमंद बुख मरी वञे हाणे ॾिस फलस्तीन जा मुसलमान बुख ते घोड़ो फौत थी चुका आहिनि मासूम बचड़ा बिल्कुल खत्म थी विया आहिनि जीअं गोलियूं थियूं अचनि बुख में भी केतिरा फौत थी विया आहिनि अल्लाहु अकबर आले रसूल सा मोहब्बत करण वारो सोने हुसैन जी सखावत ॾिस मदीने में हिकिड़ो शख्स आयो चवण लॻो ॾियो ख़बर सभिनी खां वधीक मदीने में केर सखी आ जवाब मिलियो सिर्फ मदीने में शाह रब जी कायनात में हिन वक्त सभिनी खां वधीक इमाम हुसैन साईं सखी आ
हजरत हुसैन रज़ी अल्लाह अन्हु वटि अची पेश तो पंहिंजी ॻाल्हि ज़रूरत ॿुधाई। इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु खादिम खे फरमायो जो कुछ भी मुंहिंजी मिल्कियत में माल आ सब जो सब इन जे हवाले करे छॾ। सब माल मिली वियो। अल्लाहु अकबर। पोइ जीअं सब मिलियो से इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु फरमायो जे यार मां मादरत तो क्या जेतिरो तुझो हक़ ज़रूरत में बणिजे पियो मां दा कोन करे सघियो आहियां यार मूंखे माफ़ कजां। ये लफ़्ज़ सुणे हुसैन साईं चया आहिनि। उनजी अखियुनि मां नीर वहण लॻा। ज़ारो कतार रोइण लॻो। इमाम हुसैन फरमायो छो रोईंदो पियो? चई साईं अजीब किस्म जी ॻाल्हि आहे। मां रोइण जे करे न पियो जो तव्हां ख़िदमत घटि कई आहे। सॼी दुनिया में एतिरो मां को सखी न ॾिठो आहे जेतिरो रब तो हुसैन खे सखी बणायो आहे। एतिरो कुछ ॾिनो अथव अञा मादरत करे रहिया हो। अल्लाहु अकबर। आले रसूल जूं सिफ़तूं कहिड़ियूं कहिड़ियूं बयान कयां। इल्म जे समझाइण सेखारण जो तोखे तरीक़ो सिखणो आहे। इन्हनि ॿिन्ही बचड़नि जे वाक़े मां सिखो। हिकिड़े शख्स जे वुज़ू में ग़लती हुई। हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे भाउ सोणे हुसैन साईं खे फरमायो यार इन जे वुज़ू में हीअ ग़लती आहे दुरुस्तगी कीअं कजे? चई हीअं था कयूं ॿई था इन ॾे हलूं। सोणे हुसैन जो केॾो इल्मु आहे। चवण लॻो ॿई हलूंसि था। चऊंसि था त यार असां वुज़ू कयूं। मां चवां थो मुंहिंजो वुज़ू सही आहे। मुंहिंजो भाउ सोणो हसन तो चवे त मुंहिंजो वुज़ू सही आहे। महिरबानी कर असांजे वुज़ू ॾे ॾिस कंहिंजो वुज़ू सही आहे। गलती उन शख्स जी आहे। पंहिंजी गलती बयान करे सेखारण था चाहिनि। केॾो अंदाज़ थोरी बि ॻाल्हि ॾिसंदा आहियूं रड़क अचंदा हीअं न कर। इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु समझाइण जो अंदाज़ अजीब अपनायो। वुज़ू करण लॻा ने जीअं वुज़ू पूरो कयूं पुछंदा ॾाढे ख़बर मुंहिंजो वुज़ू सही आहे या सोणे हसन जो वुज़ू सही आहे। उन शख्स जे अखियुनि मां नीर वही आया। रोई करे चवण लॻो बचड़ो गुलाब जा गुल वुज़ू तव्हां ॿिन्ही जो सही आहे। मुंहिंजे वुज़ू में जेका गलती हुई तव्हांजे वुज़ू सां सही बणदी वई आहे। इल्म भी आले रसूल वट। अल्लाहु अकबर। नूरानियत चेहरो अज भी रोशन थव। अज भी खानदान नबूवत जे करे नज़र कंदे उहा नूर जी झलक नज़र ईंदई। हज़रत ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह अन्हु बैतुल्लाह में तवाफ करे मताफ में वेठो हो। एडो चेहरे मां नूर पियो टिमेस जो वक्त जे खलीफे के सब छॾे हज़रत ज़ैनुल आबिदीन सां सब वेही रहिया। खलीफे चयो यार ही छा मामलो आहे? इहो केरु आहे सां भरियल चेहरे वारो? चई साईं हज़रत ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह अन्हु आहे। साईं चई तव्हां जहिड़ा हज़ारे गॾिजनि ज़ैनुल आबिदीन जे कदमनि जे मट बि न थींदा। सदके वञा मां सोहणनि इमामनि तां। अल्लाहु अकबर। खूबियूं केॾियूं नाले रसूल जो। नजरान जो वफ़द सुणी नबी वटि आयो आहे। चवनि था त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु आहे। सुणे नबी खे रब फरमायो चवीनि इन मसल ईसा इंदल्लाहि कमसल आदम। ईसा अलैहिस्सलाम जो मिसाल आदम अलैहिस्सलाम वांगुरु आहे। जीअं मां आदम खे पंहिंजी कुदरत सां बिना पीउ माउ जे पैदा करण ते ताक़त आहे। मुंहिंजे लाइ कहिड़ो मुश्किल आहे जो बिना पीउ जे ईसा अलैहिस्सलाम खे पैदा कया। दलाइल मुंहिंजे सुहिणे नबी क़ुरान में पे ॾिना पर ईसा कोन मञा। हाणे मुक़ाबिलो कीअं थिए? अल्लाह साईं क़ुरान में फरमायो शान अहल बैत जे बयान करण वारो रब जो क़ुरान।
आले रसूल साईं कुरान में बयान तो थे कुरान मजीद में आले रसूल सा रब पाण मोहब्बत जो दर्स सुने नबी के समझायो पंहिंजी उम्मत के चओ त तुझी औलाद ऐं खानदान सा मोहब्बत कर मना ईमान जो हिस्सो तव अहल बैत जी मोहब्बत अल्लाहु अकबर ए मुंजा भा सुने अली साईं जी मोहब्बत जे ला नबी साईं फरमायो हलक फी कर रजुलान मुहिब्बुन मुक़बिदुन हजरत सुने अली साईं जे ला नबी साईं फरमायो मुहिब्बुन गालिल व मुबगिदुन गालिल ए सोना अली तुझे मामले में ब मानू हलाक थींदा एकड़ो तो सा नफरत करण वारो बियो हद को तो के वधीक वधाइण वारो अल्लाह मां सोने अली जे मर्तबे शान ता कुर्बान थिया उन जे बचड़न जे शान ता कुर्बान थिया नबी साईं ईसाइन सा पो कीअं अॻिते मुकाबलो कयो आ सोनो अली साईं भी नबी साईं मुकाबले में वठी आयो आ अल्लाह साईं फरमायो कुरान मजीद में फमन हाजक फीहि मिन बदी मा जाअक मिनल इल्मी फकुल तालौ नदु अब्नाअना व अब्नाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नब्तहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन वाह कुरान शान अहल बैत जो बयान कुरान में केड़ी सुणी अंदाज सां लिखियल आहे अल्लाह ने फरमायो जे दलील न था समझन पो चवेन त तव्हां पाण भी पंहिंजी तरह अजी औलाद भी हुजे हथ खणी रब को घुरंदा विया असां ॿिन्हिनि जमाअतुल मां जेको कूड़ो आ फिल फौर खुदा जी उन जे मथां लानत वसे इहा ॻाल्हि तय थी सोना नबी घर वया हाणे काॾे वया खातूने जन्नत जे नबी साईं घर वया अथव सोने अली साईं जे नबी साईं घर वया अथव ओ कामिल हुजण जे शुहदाए करबला कॉन्फ्रेंस में अचण वारो सोने नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा वञनी मसदा ईसाइन जे वॾे आलिम चयो सच्चो नबी आहे इस्माइल अलैहिस्सलाम जी औलाद मां ई नबी अचणो आहे मञूं त नथा पर मुकाबलो न कयो तबाह ऐं बर्बाद थी वेंदो चई पोइ कीअं कयूं सुलह करणु घुर्जे एतिरे में मुंहिंजा सुहिणा नबी खातूने जन्नत बीवी फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा खे भी वठी आया हाणे सोने अली साईं खे भी नबी साईं वठी आया हाणे सोने हसन हुसैन खे भी वठी आया हाणे तफसीर उस्मानी जे अंदर तफसीर में ईंदो आहे ईसाइन जो वॾो आलिम जीअं जो नूर सां मुनव्वर चेहरनि खे ॾिठो उते ई रड़ करे चवण लॻो जल्दी जल्दी अली सुहिणे नबी जे कदमनि में किरो सुलह कयो अली जिज़ियो ऐं टैक्स ॾियण जे लाइ तैयार थियो चई छा मसलो आहे छाजे करे एॾो परेशान थी वई चई जेके मुक़दस हस्तियूं मां ॾिसां थो पियो उहे तव्हां नथा ॾिसो चई छा ॾिसे थो मंदर चई मां ॾिसां थो पंजनी शख्सियतुनि मां नूर जूं लाइटूं निकिरनि थियूं जेके आसमाननि ताईं बुलंद थींदियूं वञनि तफसीर में अचे तो जे मां ॾिसी हैरान थी वियो आहियां जेकॾहिं हिननि असांजे खिलाफ़ हथ खयां हिकु बि असां मां बाक़ी न रहंदो तफसीर में ईंदो आहे तकड़ा तकड़ा आया नबी साईं वटि कदमनि में किरी करे सुलियो करे जिज़ियो ऐं टैक्स ॾियण वारा बणिजी विया नबी साईं जन तफसीर में ईंदो आहे फरमायो जे ईसाई मुक़ाबलो करे न आओ पूरी जो पूरी वादी उन्हनि जे लाइ बाहि थी करे वसिया हिकु बि ईसाई पूरे न साल में दुनिया जे तख़्ते ते बाक़ी कोन बचिया नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा अज़मत सहाबा
अलबे दे इज़ाम जे शान सां केर मुकाबलो कंदो दुश्मन चेवियो मोहम्मद पाण भी न रहंदो औलाद भी वनेस थी भई जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम नबी साईं जो बचड़ो फोत थी वियो दुश्मन चो अब तरा खानदान भी खत्म नामो निशान भी खत्म पर अल्लाह से फरमायो इन्ना तोईना कल कौसर ए मुंजा सोना हबीब असा तो के ओदे कोसर दिनो से खैरे कसीर दिनो से दुनिया आखिरत जी भलाई दिनी से रब फरमायो फसल्ली लि रब्बिक वनहर कुर्बानी करे अल्लाह से फरमायो नमाज पढ़ इन शानियक वल अबतर रब फरमायो तुझो दुश्मन तरा वो खत्म थी दो न जो खानदान नामो निशान खत्म थी दो ए मुंजा सोना नबी तुझो नालो भी बाकी रहंदो तुझो शान भी बाकी रहंदो तो मोहम्मद जो खानदान भी बाकी रहंदो मदीने मुनव्वरा में साईं मुंजी नजर पे हिकड़े शख्स दे खानदान नबूवत सां ताल्लुक सोने नबी जे नूरानियत वारे चेहरे में या कशिश आहे जो के हसीना के भले दिसण को पो माण्हुनि जी दिल चेहरे के परे करण जे लाइ भी चवंदी पर नूरे नबूवत वारो वो रोशन अज ताईं जेको हुस्न हले पियो खानदान नबूवत वारो उन चेहरे दे जे करे तुजी नजर पई न दिल न चवंदी त नजर कढा अज भी मदीने मुनव्वरा में सोने नबी जो खानदान आ क़यामत ताईं रहंदो दुश्मन हर साजिश में नाकाम वियो करबला में भी दुश्मन नाकाम वियो नाकाम थियो कने न थियो दुश्मन जो नालो वठण वारो कोई नहीं बच्चे बच्चे जी ज़बान ते हुसैन जिंदाबाद जा नारा थव अल्लाहु अकबर सुणे हुसैन जे नाले अज़मत ता कुर्बान जा पर वींदे वींदे सबक ॾेई वियो आ तूं असांखे अल्लाहु अकबर कुरान भी कोन छॾई नमाज भी कोन छॾई एड़ो अंदाज अपनायो शेर में आखिर में ही शेर जा लफ्ज चया के चवण वारे चो न तयम्मुम खा किसे होवे मिट्टी सा सोने से न तयम्मुम कयो आ लहू से गुस्ले सईद हो सोने हुसैन खून सा जणो गुस्ल कयो आहे लबे दरिया पियासों की शहादत हो तो ऐसी हो तीर ने तलवारों की बरसात में सोने हुसैन ने कुरान छड़ियो न सजदो छड़ियो इहो सबक सोने हुसैन दिनो आ जो इंशाअल्लाह आले रसूल जी मोहब्बत में इहो सबक तो मिले न कुरान छड़ींदा से न इंशाअल्लाह सजदो छड़ींदा से खुदा तवा सा सबनी के सच्चो आशिक अहल बैत बनाए उन नक्शे कदम सही अपनाने जी तौफीक अता फरमाए सहाबा रिजवानुल्लाह अलैहिम अजमईन सा मोहब्बत उन जो सही नक्शे कदम नसीब फरमाए अल्लाह सही पान तक़सीम करे छड़िया ये लफ्ज़ल में गाल बुध न मुखे तक़सीम जो हक आ न तोखे तक़सीम जो हक आ थोरन लफ्ज़ल में ही समझ सिद्दीक़ अकबर जी खिलाफत अग में आ त वफात भी 13 हिजरी में आ सोने उमर साईं जी खिलाफत भी अग में आ त शहादत भी 24 हिजरी में आ हजरत सोने उस्मान रज़ी अल्लाह अन्हु जी खिलाफत में अग में आ त शहादत भी 35 हिजरी में आ सोने अली रज़ी अल्लाह अन्हु जी खिलाफत भी चौथे नंबर पे आ त शहादत भी ॾिसो बाद में आ तक़सीम मशीयत इलाही सां जणो मुक़र्रर ई थियल आ बदवी शख्स आयो नबी साईं के उठ ने कर्द जे तौर हुजूर वरता उठ ये दलील तो जा पियो सोने अली साईं फरमायो थे नबी साईं को पुछ वनी साईं जो मां कर्ज वठना चाहता न हो तो को केको वठा मुस्तनद वाक्यो इंदो आ सोने अली साईं जे मशवरे मुताबिक वो बदवी नबी साईं ले आयो चे साईं कर्ज वठण जो मां चाहे न उठन जा पैसा तवा जो न हो तो को केको वठा चे सिद्दीक़ अकबर को वठ जा चे वो सोने अली साईं फरमायो वनी पुछे द नबी साईं को जे सिद्दीक़ अकबर भी दुनिया में न हो जे तो को केको वठा फारूक आजम को वठ जा नबी साईं को पुछ जो वो भी न हो दुनिया में तपो चे सोने उस्मान को वठ जा उन को बाद में तू बुधाए त के जो नंबर
अल्लाह अल्लाह जे हबीब तक़सीम करे छड़िया 1446 सालन को न तोखे तक़सीम जो हक़ न मुखे तक़सीम मशीयत इलाही दा तक़सीम थे अल्लाह ऐं हुजूर जे इन लफ्ज़ में भी तक़सीम समझ में अचे थी खैरुल कुरूनी करनी भले में भलो मुंजो ज़मानो आ ज़मान जो लफ्ज़ भी अरबी में आ पर जेको मोहम्मद ॻाल्हाईंदो आ ज़बान मुस्तफा जी कलाम रब जी ज़ात जो करनी जो लफ्ज़ नबी से फरमाया करनी जो काफ सिद्दीक जे काफला दलील करनी में रा सोने उमर जी रा जिला दलील करनी जो नून सोने उस्मान जे नून ते दलील करनी में या मुर्शिद सोने अली जे याद दलील अल्लाह सही हुब्बे सहाबा हुब्बे अहल बैत सही सही असा के नसीब फरमाए हयाती बाकी